पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था थोड़ो अगना वधियम अल्लाह। नबी तो फरमाए मां हिकड़ा मानू मां डिठा हलाल गोश्त पकल पयो हुन उनके छडे करे तैयार गोश्त के छडे करे ढूंढ पट्टे पिया खाइन। मुझो सोनो तो फरमाए मां पुछा कि जिब्रील हे केर हिन? जिब्रील जो मुझा सोना नबी ए जानी मर्द जानी औरतूं हिन। उहे मर्द हिन जन के पंहिंजूं घरवारियूं हुयूं, घरवारन हूंदे सुंदे पराउन औरतुन सां जिंदगी गुजारींदा हा। हे उहे औरतूं हिन जिन के पंहिंजा मुड़स भी हुया, मुड़सन हूंदे सुंदे पराउन मर्दन सां जिंदगी बसर कंदी हूं। इन्हनि जे करे इन्हनि खे हलाल नसीब ना है प्या था हराम खाइन ऐं क़यामत कायम थींदी ऊंदे भरवनी जहन्नम में लेट। अल्लाह से असा के ज़िना का बचाए आमीन तो चो। पाण करीमन फरमायो मां थोड़ो अगना वधियम। नबी तो फरमाए हिकड़ा मानू डिठा न तमाम बड़ा होयन ऐं स्टील जा जणो ठेल हुन पंहिंजे मुंह के घरड़न पिया रत निकरन पे फुहारा दई पर वरी पिया घरड़न। ऐं नबी तो फरमाए मां पुछम जिब्रील केर हिन? मूंखे चए सोना हे गिला खोर थे। फरमाए ग़ीबत अशद्दु मिन ज़िना। नबी तो फरमाए गिला पुछड़ो अमल थव ज़िना का भी खराब थव। अज असा वरी गिला खोरन जी मजलिस में चंगा भला नेक नमाज़न जा भी कम लही जाए। मां दुआ करण आयो हां अल्लाह इन बीमारी का बचाए। न गिला खोरन जी महफिल में वेहो न वञो न उन्हनि जी कचहरी में वेहो। एडी इन में बदबू आशल रब रहम करे। मदीने जो मीर मोजो सोनो हबीब दिलबर नबी तो फरमाए फरमाए तमा थोरो अगना वजम एकड़ा मानू मा डिठा इनके मलाइक बाह जा टांडा पिया खाराइन। पाण फरमाए तमा पुछा कि जिब्रील केर हिन? ए केड़े डोह जी इनके सजा मिली आ? जिब्रील जो अल्लाह जा रसूल ए उहे मानू इन जेके दुनिया में यतीमन जो माल खाइंदा हा। दमादम मस्त कलंदर सब कुछ अंदर यतीमन जो माल। चाचो मरियो भाटरे जी मिल्कियत पेट में, बन्नी मिल्कियत पेट में, या खबर ना है तो कबर में शहाल थींदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था थोड़ो अगना मां वधम। हिकड़ा माण्हू मां ॾिठा जिनजा पेट कोठन जेॾा वॾा हा ऐं शीशे वांगुरु ज़ाहिर पिया थियनि। फरमायो अंदर नांग बलाऊं विछू पिया घुमन। नबी तो फरमाए मां पुछा कि जिब्रील केड़े डोह जी सजा थन केर हिन? जिब्रील चो मुंजा सोना नबी ए व्याज खोर थई। अज व्याज के कुछ ही न तो समझे। नबी से फरमाए त घट में घट जणो पंहिंजी मां सगी सां 70 बार ज़िना कई। कुछ सियाणो थी व्याज खाइण वारो जणो दू बदू रब सां जंग जो ऐलान थो करे। खुदा जो नालो थी अल्लाह जे अजाबन के दावत न दे। मोटी पोतरी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अल्लाह फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर ते अचो त राज़ी करे जन्नत ॾेई छॾिया। असां वारी तौबा कीअं आहे ॾिसां हिनक के माटींदो साईं मुंहिंजी तौबा साईं मुंहिंजी ज़ारी कन्नन जूं पापड़ियूं पटे छॾींदो। इन तौबा जी रब के केड़ी जरूरत आ? एही तौबा कर जेका निड़िय खोट भी हेठ लही तो जो अंदर तो साफ करे। चो इंशाअल्लाह एड़ी तौबा ए जलसन में अचन था एकड़ा साजा दोस्त वाइज बुधण जैसे फिलाने मौलवी सही वाह जो टीन टंगे छड़िया पर नमाज मुंडो न ऐलान थिंदो न नमाज जो चढ़ंदा स्कूटर वारा स्कूटर ते गाड़ी वारा पंध वारा भज भजा हुंदन नमाज दी परवाह नहीं। तो महीनों मेरा जे मुस्तफा जो आ तवज्जो के मुसलमानों मदीने जो मीर मुझो सहणो नबी तो फरमाए मुझो दिलबर नबी तो फरमाए मुझो पाक मोहम्मद अरबी तो फरमाए मां हिकड़ी औरत के ॾिठुम जेका जहन्नम जी बाह में टचके पई। पाण फरमाए त मां पुछा कम जिब्रील केड़े ॾोह जी औरत के सजा मिली आ? जिब्रील जो अल्लाह जा रसूल मुझा दिलबर नबी हे वडी नेकोकार औरत हुई आबिदा ज़ाहिदा औरत हुई लेकिन हिकड़ो हिन को अमल थी वियो जंहिंजे करे रब रुसी पियोसि। सोना नबी ता फरमाइन केड़ो पुछड़ो अमल कई? जैसे हिकड़ी जान खोर बिल्ली ही हिन जे घर जो रोजानो जान करे वींदी ही नुकसान करे वींदी ही एक धक सा मारे हा त खैर हो तो जान खोर के मारियो हुकूमत एक धक सा मारियो इजायो सन। इन औरत छा क्यों उन बच्चे उन बिल्ली के रसो जंग में बदी छड़ीस न खातो दिनईस न पीतो दिनईस रोजानो डंडन जी मार दीदी रही। बिल्ली जी जिंदगी जा आखिरी पसा थिया। बिल्ली पंहिंजो बई अगो जंगो हथ करे खणक बनाए करे रब के चो मौला यन मुके जलील करे ख्वार करे तड़पाए करे मारियो थी मुझा रब तू भी
जी महशर जी बाह में साड़ जाए, महशर जी ख्वारी को न बचाए जा, जहन्नम जी बाह जो बल बनाए जा। साईं बिल्ली जी आवे जहन्नम में आई आ, कैसा जुल्म न कजो, कैसा जाती न कजो, रब ताकत देवन डाठ मिस्किनन ते न हलाए जाओ, सब को डाढो थव। वडाई तकबर न कजो, हेठ छो पान के हेठ कंदे रब मथे कंदो, आकड़ न कजायो, आकड़ील खुदा के आकड़ पसंद ना आए। तरे के लावारे तो थी वन ज़ेर ज़बर न बण, मत खालिक पेच चपावे, ओंदी कई मखलूक ते जुल्म न कर, मत कहर खुदा दा आवे। के तो धन दौलत रब खस घिन दई, मत दर दर न पिनवावे, मैया दा डर वन उंदे गजब कुनो, शल रब रहमत च फरमावे। जे कह रहे गजब खुंड जो खुदा जो कसमा अल्लाह जी पकड़ थी न, चंगा भला बची न, रब जे कह रहे गजब का पान के बचायो। खुदा जो कसम जिते कुरान पढ़बो आ, खुदा जो गजब हल्को थी विंदो आ, कावड़ हटी विंदी आ। ओ न तो ॾिसो त असांजो मुल्क सॼो अज़ाब जी लपेट में आ। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवानो संजन दा फरमान, मां जन्नत में पहुतम, चओ न सुभान अल्लाह। फरमान त हिकड़ी औरत के मां ॾिठम जेका जन्नत जे महलातुन में मज़न में हुई। पाण फरमान त मां पुछा कम जिब्रील केड़े अमल जे करे औरत जन्नत में आई आ? जिब्रील जो सोना हे वडी गुनाहगार औरत हुई, मुजा सोना हिक नेकीअ जे कम में झटके में रब राज़ी थी जन्नत ॾेई छॾे। साईं सैयन फरमाए जिब्रील केड़ो अमल कई? कैसे हे रस्ते सा वने पई, एकड़ो उन्यायल कुत्तो खूह जे मथो वेठो हो, खूह तमाम पानी हेठ हो, अंदर हिन जो वात न पे पहुंचे, हिन औरत के रहम आयो, तू भी गरीबन मिस्किनन ते रहम खाइंदो कर। माल थी अन्न पयो थी गरीबन के दे, 5000 वारी शय त सस्ती करे देस, रियात करे देस, खुदा घणो दिनई मुफ्त में देस, मन गरीब जी दुआ अधम जी वने, मन अटकी वने। बहरहाल नबी से फरमायो केड़ो नेके जो कम कई? चओ न सुभान अल्लाह। पान करीमन के जिब्रील चो साईं उन खूह ते कुत्तो जो तड़पे पियो, हिन के रहम आयो, हिन वट का शय न हुई, हिन औरत पंजो मथे जो रौल आहे उन में का शय बधी, ये खूह में विथई, वो पानी में बुडाओ बाहर कढी, कुत्ते जे वात ते रखी निपुड़ई, हिकड़ो भेरो बियो भेरो टियों भेरो, आखिर कुत्ते जी हयाती बची वई। कुत्ते पंहिंजूं ॿई टंगू हथ बनाए मथे तके जो अर्श वारा अल्लाह जी ॾुखिय घड़ीअ में हिन औरत मूंसां नीह निभायो आ, तो महशर जी ख्वारी खां बचा जन्नत ॾी जाए। सुभान अल्लाह। ढरी आया मां चिट्ठी खां अॻु में लही वेंदो आहियां, पर मौलवी साहब मूंखे लॻे थो अञा बैठा है न, नजर ही ना आया, गाड़ी बाड़ी वाला विचों बनी सा आया है। मां भी यकी लाइट के साथ तो मौलवी साहब इंदो तो लाइट बरन, पर माखे लगे तो ता सियाणा हो विचों वठी आया। मोवारी भी बाहर बैठिया पर लाइट नजर अचन। बहरहाल मुझी तबीयत भी ना है, को मेहमान अचे मां उनके विहारिया, पर खबर न हुई। बहरहाल तवज्जो क्यों, हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वाली रात, चओ न सुभान अल्लाह, जडे मथे पिया वञन सिदरतुल मुंतहा ते पहुता त जिब्रील चो से हाणे अगना मान हलंदुम। पाण करीमन फरमाया छा? कैसे अगना मा हलम त मुंजा नूरी पर सब सड़ी विंदा, खत्म थी विंदा। अगना हाणे तू जान, तुझो रब जाने। चओ न सुभान अल्लाह। खत्म तो क्या सुभान अल्लाह छो ठरी थी वई है? ऐ पाक मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज वारी रात रब जड़े मथे सवारी दिनी, उन जो नालो हो रफ रफ। ऐ साईं जन जड़े उन रफ रफ ते चढ़िया, छा न मजो होंदो। तमा वडन शहरन में वणो, वडियूं मंजिलूं बिल्डिंगूं हन, पोते इया शय लगल आ जेके तू असा लिफ्ट छडींदा हो। मां दुबई में वियम, उते बुर्ज खलीफा मंजिल ही मुखे पंजा दोस्त वठी विया, मुखे चे मौलाना जे आखिरी मंजिल ते तवा के वठी विंदासे। मां चो बाबा इन ते मां चढ़ी न सकंदम, सफर तमाम दुखियो आ। एक दफो मां सखर जे मासूम शाह मीनार ते चढ़ियो हम, मां उन डी खां वठी तौबा कई थम, वरी मां मथे चढ़णो सूरन सा मां लथो।
मुखे चे मौलाना अॼु ॾाकुणो न आहिनि तव्हांखे उन रफ रफ ते विहारींदासीं जेको मेराज वारी राति तव्हां ॿुधाईंदा हो न इनखे लिफ्ट सॾींदा आहिनि चढ़ो त सही हीअं बटण खे लोॾो ॾिनऊं ख़बर ई न पई छिड़कनि में मथे पहुतुम हेठि जो ॾिसां त माण्हू किविलनि वांगुरु जिब्रील तके पियो कंहिं आशिक मंज़र बयान कयो आहे हीअं झटकनि सां जो मथे वञे पई रफ रफ जिब्रील तके छा थो चवे रफ रफ ते सोहणा ओ वञ सवारे सुभान अल्लाह कर त मां ख़त्म कया रफ रफ ते सोहणा वञ सवारे हुन तू जान तेरा परवरदिगारे चुम चुम के तलियां साइनू जगाया चुम चुम के तलियां साइनू जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया बहरहाल मुझो सोहणो उते पहुतो जिते सिर्फ खुदा जी जात है मिठे मुहम्मद जी जात रात तोहफे में तो असा गरीबन मिस्किनन जमींदारन नवाबुल्ला तोहफे में नमाज खड़ी आया छा खड़ी आया और जे को जो पूछा करा बा नमाज आउंदी है जे मौलवी साहब मेकू त नहीं आउंदी बाकी मानी खवण आउंदी ये ना माशाअल्लाह ही ड्रेस में भत लगे ये बिया भी चा माके लगे तो ता हितों वारा सिराकी न गालाइंदा हो बलोची मुखे सिकड़ी मुझा दोस्तों है मुझा प्यारा भाईरो बस या दुआ करण आयो हां अल्लाह असा के 5 वक्त नमाजी करे या दुआ घुरा के 4 वक्त पढ़ंदो घणा वक्त पढ़ंदो मां एकड़ी जाचम हमरा मूसा एकड़ो बैठो मुखे जे मौलवी साहब गाल बुधो मुखे वडी बीमारी आ सियारे में मां सुबह जी नमाज पढ़ी न सकंदो आ मां वुजू नथो करे सका मोकल दे त मां तयम्मुम क़यामत शरीयत मुझे पी जिया जो मां बैठा अटकलू था करें याद रखो खुदा जो नालो थो सर्दी हुजे गर्मी हुजे जो नमाज मुंढो न छड़बी अज केड़ा केड़ा वायदो था के तो नमाज पढ़दासी मैं दुआ करण आयो हां अल्लाह ताला हिन साली तोके पाक मुहम्मद करीम रोजे वारे मुहम्मद करीम जे गुंबद खजरा जी हाजिरी भी नसीब करे ए निंड में मिठे मुहम्मद जो दीदार भी नसीब करे सबनी जो शौक आ त नबी सन जी ज़ियारत थे बस अल्हम्दुलिल्लाह मां थकल भी हुयम बीमार भी हुयम पर साईं जे हुक्म जी